नाज़रीन, ख़बर है तंगवाणी में तंगवाणी पुलिस थाने जे सॾ पंध ते तंगवाणी शहर में जाफ़री होटल में नंदवाणी ऐं जाफ़री बिरादरी में कारह तकरार तां झेड़ो थी पियो। लठ बरदारनि जी काह शहरिन में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। लठियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मिन में लियाकत नंदवाणी, अशरफ जाफ़री, सद्दाम हुसैन ऐं ॿिया शामिल आहिनि। धुरियुनि पारां पंहिंजे ज़ख़्मिन के खणाए थाने मां मेडिकल लेटर वठी इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस ॿिन्ही धुरियुनि जूं टे माण्हुनि खे लॉकअप करे छॾियो। आख़िरी इतलान ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। Let's